अस्सलाम वालेकुम। आगा खान यूनिवर्सिटी इम्तहानी बोर्ड जे 10हें दर्जे जे सिंधी किताब गुलदस्ते में शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी शाइरी ॾिनल आहे, जंहिंजो उनवान आहे अवल अलाह अलीम। यादि रखो त अवल अलाह अलीम शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी शाइरी जे किताब यानी शाह जे रिसाले जो पहिरियों बैत आहे, जेको सुर कल्याण जे शुरू में अचे थो। सुर जेके आहिनि उहे शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी शाइरी जा मुख़्तलिफ़ मौज़ू आहिनि, उन्हनि खे सुर चयो वेंदो आहे। पहिरियों पहिरियों सुर कल्याण आहे ऐं उन सुर कल्याण जो पहिरियों पहिरियों बैत जेको आहे उहो आहे अवल अलाह अलीम। इन में अलाह ताला जी तारीफ़ यानी वॾाई वाखाण बयानु थियल आहे। अॼु असां इन खे मुख़्तसर सम्झण जी कोशिशि कंदासीं। शाइरी सम्झण खां अॻु में उन में मौजूदु कुझु नवां लफ़्ज़ ही जेके लफ़्ज़ आहिनि इहे तव्हां सभिनी लाइ नवां कोन हूंदा, पर थी सघे थो तव्हां मां कुझु माण्हुनि जे लाइ, कुझु शागिर्दनि जे लाइ के लफ़्ज़ नवां हुजनि, इन करे इन्हनि खे सम्झणु ज़रूरी आहे। अलीम माना इल्मु वारो या सभु कुझु ॼाणंदड़ या आलिम, ऐं ॿियो लफ़्ज़ आहे आलम। यादि रखो आलिम ऐं आलम ॿ अलॻि अलॻि लफ़्ज़ आहिनि। काफ़ी माण्हू इन्हनि में मुंझी पवंदा आहिनि या उन्हनि खे ख़बर न आहे इन शइ जी। आलिम माना इल्मु वारो ऐं आलम माना दुनिया या जहान। हिते लफ़्ज़ आलम इस्तेमालु थियल आहे, यानी इन जी माना आहे दुनिया या जहान। कुदरत माना वस या ताक़त। अलाह साईं पंहिंजी कुदरत वारो आहे, पंहिंजे वस वारो, पंहिंजी ताक़त वारो आहे। वाली माना संभालींदड़ या पालींदड़। वाहिद माना हिकु। वहदहू माना अकेलो। राज़िक माना रिज़्क ॾींदड़। हाणे राज़िक जेको आहे अलाह साईं जो सिफ़ाती नालो आहे। अलाह साईं जो मुख़्तलिफ़ सिफ़तूं आहिनि, यानी हिकु सिफ़त उनजी इहा बि आहे रिज़्क ॾींदो आहे, त उनजो नालो आहे राज़िक। रहीम माना रहम कंदड़। हमद, हमद बि अरबी ॿोली जो लफ़्ज़ आहे, उनजी माना आहे साराह, वाखाण या तारीफ़। हकीम माना हिकमत वारो या ॾाहो। करीम माना करम कंदड़। ला शरीक लहू, इहो बि अरबी ॿोली जो फ़िक्रो आहे, जंहिंजी माना आहे जंहिंजो को बि शरीक न आहे, जंहिंसां को बि गॾु न आहे, जंहिंजो को बि सानी न आहे। जां माना जेकॾहिं। तां माना त। मञ माना इक़रार कर। कारणी माना सबब जे करे। निरतों माना नज़र सां, दिलि जी अख सां, सोच वीचार सां। नीह माना वास्तो, लाॻापो या मोहबत। नाई माना झुकाई, झुकाइण या इबादत करणु, झुकणु। कंध माना मथो। ॼाम माना सरदार। सुण माना ॿुध। सॾड़ा माना सॾ अर्ज़ पुकार। साम माना पनाह वठंदड़ शख़्स। पुराणे ज़माने में औरतूं घणो करे पनाह वठंदियूं हुयूं, छो त पुराणे ज़माने में जेके जंगियूं या लड़ायूं थींदियूं हुयूं त उन में औरतुनि खे कुझु बि न चयो वेंदो हो, औरतुनि खे का बि तकलीफ़ न ॾिनी वेंदी हुई। लड़ाई सिर्फ़ु मर्दनि जी मर्दनि सां हूंदी हुई। पोइ जेकॾहिं हिकिड़ा मर्द हारजी वेंदा हुआ या उन्हनि जा मर्द घणा जेके आहिनि उहे मरी वेंदा हुआ या कंहिं सबब जे करे, त उन्हनि जो औरतूं जेके आहिनि, पोइ जेके माण्हू ख़ुशहाल हूंदा हुआ उन्हनि वटि वञी पनाह वठंदियूं हुयूं त असांखे पनाह ॾियो। पोइ उहे उन्हनि खे पंहिंजे औलाद वांगुरु, पंहिंजे घर जे भातियुनि वांगुरु उन्हनि खे रखंदा हुआ, उन्हनि खे पनाह बि ॾींदा हुआ ऐं उन्हनि जो ख़्यालु बि कंदा हुआ। उन्हनि खे साम चइबो हुयो। उन्हनि औरतुनि खे जेके पनाह वठंदड़ हूंदियूं हुयूं उन्हनि खे साम चइबो हुयो। हिते हिन शाइरी में बि इहो आहे, आहियां तुंहिंजी साम माना आऊं तो वटि पनाह वठां थी। सिघो माना जल्दी। रसज माना पहुची वञ। सुपरी माना प्यार वारो। हिन शाइरी में हिकु इस्तलाह बि इस्तेमालु थियल आहे, उहो आहे जोड़ूं जोड़णु। जोड़ूं जोड़णु माना कंहिं निज़ाम तहत को कमु करणु या सिरिश्तो या निज़ाम क़ाइमु करणु। हाणे असां हिन बैतनि खे पढ़ी उनखे सम्झण जी कोशिशि कंदासीं। पहिरियों बैत आहे अवल अलाह अलीम, आला आलम जो धणी। यादि रखो त ही हमद आहे। हमद अरबी ॿोली जो लफ़्ज़ आहे, जंहिंजी माना आहे तारीफ़ करणु। हमद, अहमद, मुहम्मद, इहे लफ़्ज़ जेके आहिनि इहे सभई हिकिड़े हमद मां ई निकितल आहिनि। इन जी माना आहे तारीफ़ करणु, साराह करणु या वाखाण करणु। ऐं जेका सिंधी शाइरी में या उर्दू शाइरी में सनफ़ आहे हमद जी, हमद हिकु सनफ़ आहे, उन जी माना इहा आहे अहिड़ी शाइरी जंहिंमें अलाह ताला जी तारीफ़ बयानु कई वञे। बाक़ी जेकॾहिं कंहिं ॿिए माण्हू जी तारीफ़ बयानु कई वेंदी त उनखे असां हमद न चवंदासीं, छो त असां हिते हमद खे इस्तलाही तौरु कमु आणींदा आहियूं। सिर्फ़ु अलाह ताला जी शाइरी बयानु थियल जेका अलाह ताला जी तारीफ़ बयानु थियल जेका शाइरी आहे, उन शाइरी खे असां हमद चवंदा आहियूं। अवल अलाह अलीम,
अवल माना सभ खां अॻु में, अलाह माना अलाह ताला, अलीम माना इल्मु वारो, आला आलम जो धणी, आला माना मथां हो, आलम माना जहान दुनिया, धणी माना मालिक। माना अलाह ताला सभिनी खां अवल आहे, हू वॾे इल्मु वारो आहे, हू आला आहे, मथां हो आहे, ऐं हू दुनिया जहान जो मालिक आहे। कादर पंहिंजी कुदरत सी क़ाइमु आहे क़दीम। कादर माना अलाह ताला, कुदरत रखंदड़, वस वारो। कादर जेको आहे उहो पंहिंजी कुदरत सां, पंहिंजी ताक़त सां क़ाइमु आहे क़दीम, माना तमामु क़दीम वक़्त खां वठी मौजूदु आहे। वाली वाहिद वहदहू, वाली माना संभालींदड़, पालींदड़, वाहिद माना अकेलो, वहदहू वाहिद माना हिकु, वहदहू माना अकेलो। राज़िक रब रहीम, अलाह ताला रिज़्क ॾींदड़ आहे, रब आहे ऐं रहीम बि आहे, रहम कंदड़ बि आहे। माना हू पालींदड़ बि आहे, संभालींदड़ बि आहे, अकेलो बि आहे, हिकु बि आहे, रिज़्क बि ॾींदड़ आहे ऐं रहम कंदड़ बि आहे। सो सारा आहे सचो धणी। हाणे शाह अब्दुल लतीफ़ भिटाई असांखे चवे थो, इंसाननि खे चवे थो त सो सारा आहे सचो धणी, माना उन सचे धणी जी तारीफ़ करियो। चई हमद हकीम, माना हमद पढ़ो, उनजी हिकमत जेका आहे उनजी ॾाहप जे लाइ हमद पढ़ो ऐं तारीफ़ करियो, उनजी साराह करियो ऐं उनजी वाखाण करियो। करे पाण करीम, हू पाण करम करण वारो आहे। जोड़ूं जोड़ जहान जी, माना हीउ जेको दुनिया जहान जा जेके आहिनि निज़ाम आहिनि, सिरिश्ता आहिनि, सभई हिन दुनिया जहान खे हलाए रहियो आहे, उहो पाण अकेलो आहे, उहो ई हलाए रहियो आहे। अॻिते ॿियो बैत आहे, वहदहू ला शरीक लहू, माना अलाह ताला अकेलो आहे, हुनजो को बि शरीक, हुन सां गॾु केर बि न आहे, हुनजो को बि सानी न आहे। हू जेके बि कमु करे थो, उन सां गॾु ॿियो केर बि उन जा कमु कोन थो करे। जा थो चई ईअं, माना हाणे इंसान खे शाह अब्दुल लतीफ़ भिटाई मुखातिब आहे त जेकॾहिं तूं ईअं चवीं थो त अलाह ताला अकेलो आहे ऐं हुनजो को बि शरीक न आहे, तां मञ मुहम्मद कारणी, त इन जे करे तूं हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे बि मञ त उहो अलाह साईं जो आख़िरी रसूल ऐं पैगंबर आहे। निरतऊं मंझां नींहं, माना प्यार सां, दिलि वारी नज़र सां, दिलि सां उनखे उन ॻाल्हि खे मञ। सो तूं वञियो कीअं, नाई कंध ॿियनि खे। हाणे सुवाल थो करे त जेकॾहिं तूं इन्हनि खे मञी थो अलाह साईं हिकु आहे, त पोइ तूं ॿियनि जे अॻियां कंधु छो थो झुकाईं, ॿियनि जे अॻियां कंधु तूं कीअं झुकाईंदे, ॿियनि जी इबादत कीअं कंदे, ॿियनि जी जेका आहे इबादत या उन खां दुआ तूं कीअं घुरंदे, छो त अलाह त हिकु आहे, पालण वारो हिकु आहे, त ॿियनि खां घुरणु सही न आहे। टियों बैत आहे, मदीने जा ॼाम सुण मुंहिंजा सॾड़ा, माना हाणे मदीने जो जेको आहे सरदार आहे, उनखे चए थो त तूं मुंहिंजा अर्ज़ु ॿुध, आहियां तुंहिंजी साम सिघो रस सुपरी, माना हाणे हुनखे चई रहियो आहे त आऊं तो वटि पनाह वठां थो ऐं तूं जल्दी मूं वटि पहुची मुंहिंजी वाहुर कर, मुंहिंजी जीअं आख़िरत में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन मुस्लमाननि जी, मोमिननि जी, ईमान वारनि जी शफ़ात कंदा, त शाह अब्दुल लतीफ़ भिटाई बि दुआ घुरी रहियो आहे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन आख़िरत में मुंहिंजी बि शफ़ात करे त जीअं आऊं आख़िरत में कामयाब थी सघां। आख़िर में हिन शाइरी जो मरकज़ी ख़्याल ही आहे त शाइर अलाह ताला जी तारीफ़ करे रहियो आहे, वाखाण करे रहियो आहे मुख़्तलिफ़ सिफ़तनि सां। मुख़्तलिफ़ सिफ़तनि सां माना अलाह साईं जो मुख़्तलिफ़ सिफ़तूं आहिनि, मुख़्तलिफ़ अलाह साईं कमु कंदो आहे, उन्हनि सभिनी कमनि जा मुख़्तलिफ़ नाला रखियल आहिनि अलाह साईं ते, सिफ़ाती नाला, उहे नाला वठी करे अलाह साईं जी तारीफ़ करे रहियो आहे। ॿियो अलाह साईं खां दुआ घुरी रहियो आहे, ऐं टियों अलाह साईं खां सवाइ ॿिए कंहिंजे आॾो झुकणु या ॿिए खां घुरणु, ॿिए खां दुआ घुरणु या ॿिए जी इबादत करण खां मना करे रहियो आहे। मुंहिंजो ख़्यालु आहे हीअ शाइरी तव्हांखे आसानी सां सम्झ में अची वई हूंदी, ऐं जेकॾहिं को बि सुवाल या का बि तजवीज़ हुजे त हेठि कमेंट्स में मूंखे लिखंदा, ऐं वरी तव्हांखे तव्हांजी रहनुमाई जी कोशिशि कंदुसि। तव्हांजी वॾी महिरबानी।